मुखां अॻु में जमीयत उलमा इस्लाम के हवाले से ज़िले जा तालकन जा दोस्त काफ़ी मुफीद मशवरा अवां के ॾेई चुका हैं। मुखे भी बुजुर्गन जो हुक्म थियो है चंद ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में अर्ज़ रखां। काबिल सद एहतराम अमीर जमीयत उलमा इस्लाम उस्तादुल उलमा हज़रत साईं मौलाना मंजूर अहमद साहब, बिरादरम मौलाना मोहम्मद अनवर साहब ऐं उन खां पोइ आयल मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी, अल्लाह ताला तव्हांजो अचणु दीनी उमूर के सिलसिले में मुशावरत करण ऐं उन जद्दोजहद में असां सां साथ ॾियण में मां तव्हां सभिनी दोस्तन जो शुक्रगुज़ार आहियां। जमीयत उलमा इस्लाम उलमा जे गॾियल जद्दोजहद इस्लामी इनकलाब जे लाइ हिकिड़ी कोशिश ऐं क़दम आहे। असांजा अकाबरीन बुज़ुर्गान दीन असांखे सम्झाए सेखारे ऐं इहा राह ॾसे विया आहिनि। अव्हांजी कामयाबी, अव्हांजी मंज़िल दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जहाननि जो ख़ैर जमीयत उलमा इस्लाम जे जमात सां गॾिजी कमु करण में आहे। जेके जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन आहिनि, तव्हां पूरे पाकिस्तान जे तंज़ीमुनि ॾे निहारियो ऐं जमीयत उलमा इस्लाम ॾे नज़र कंदो त तक़रीबन असांजे जमात में सभु आलिम सगोरा, सभु क़ुरान मजीद जा हाफ़िज़, सालिहीन, औलिया अल्लाह ऐं बुज़ुर्गान दीन जी जमात आहे। उन जमात जो मक़सदु आहे त असां हिन मुल्क पाकिस्तान में इस्लाम जो कानून आणियूं, जंहिं नाले सां पाकिस्तान वरितो वियो हो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इन कानून के तहत असां हिन मुल्क में इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कयूं। इस्लामी निज़ाम जंहिं नाले सां मुल्क वरितो वियो हो, उन जे रस्ते में कई रुकावटूं पेश कयूं वियूं आहिनि, हालात अहिड़ा पैदा कया विया आहिनि, हुक्मरान अहिड़ा ॾिना विया आहिनि, आईन ऐं कानून अहिड़े अंदाज़ जो ठाहियो वियो आहे। हाणे उलमा इकराम इन ॻाल्हि ते अची बीठा आहिनि। इन जो हल असां वटि सिर्फ़ु इहो आहे त उलमा इकराम सां गॾिजी करे इस्लामी जद्दोजहद में अॻिते वधूं। उन जा मुख़्तलिफ़ तरीक़ेकार आहिनि। तंज़ीम में उलमा इकराम दोस्त तव्हांखे ॿुधाए चुका आहिनि। असांजी जद्दोजहद इन सिलसिले में पंहिंजे उलमा जे क़यादत में जंहिं जाइ ते जहिड़े अमल जो असांखे हुकुम कनि था, असां साबित कदम रही करे उन कम में कदम अॻिते वधायूं त जीअं कामयाबी असांजा कदम चुमे। हिन वक़्तु मैदान कारज़ार में इंतिहाई वॾी महिनत सां, वॾी जफ़ाकशी सां असांजा क़ाइदे सिंध हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब इंतिहाई सुबुह शाम वॾी महिनत में, सुबुह जो हिते आहिनि त शाम जो किथे ॿिए हंधि आहिनि त मंझंदि जो टे हंधि आहिनि, जमात जे कमनि जी ऐं जमात खे उजागर करण जी, जमात खे तयारु करण जे लाइ, जमात खे इन महिनत जे रस्ते ते हलाइण जे लाइ उन्हनि जी शब रोज़ कोशिश आहे। इन सिलसिले में क़ाइदे इस्लाम हज़रत मौलाना क़ाइदे इस्लामी इनक़लाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब एॾी जद्दोजहद कनि पिया। पाकिस्तान त छा पर ॿाहिरियां मुल्क बि मौलाना जे इन महिनत खे ॾिसी हैरान थी विया आहिनि त हिकिड़ो मदरसे जो मौलवी थी करे इस्लामी इनक़लाब जो नारो हणी मैदान ते निकिरी आयो आहे। उन जे जद्दोजहद जो नतीजो इहो आहे त पीपल पार्टी उन जे पोयां आहे, मुस्लिम लीग उन जे पोयां आहे, NP उन जे पोयां आहे, ॿियूं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं मौलाना जे पोयां आहिनि। मौलाना खे पंहिंजो क़ाइद तस्लीम करे इन ॻाल्हि ते अची बीठा आहिनि त जेकॾहिं मौलाना असांजी सरबराही कंदो त कामयाबी असांजा कदम चुमंदी। उहो ॾींहुं परे कोन्हे त असां ना हलाई सिलेक्टेड हुक्मरान खां निजात हासिल करे ऐं हिन मुल्क में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इस्लामी कानून नाफ़िज़ करे सघूं। मां एतिरे क़दुरु अर्ज़ु कयां, मौलाना ऐं दोस्तनि जे जद्दोजहद जो नतीजो ही आहे, हुकूमत जेका ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हुई उहो सेनेट जूं सीटूं मिंथूं करे ॾिए पई थी त महिरबानी कयो हिते बि तव्हांखे सेनेट जी सीट ॾियूं था, हिन जाइ ते बि तव्हांखे सेनेट जो उहिदो ॾियूं था, हिन जाइ ते बि सेनेट तव्हांजे हवाले था कयूं। इहो छा आहे? इहो इस्लामी इनक़लाब जो हिकिड़ो रस्तो हमवार थी वियो आहे। जमीयत उलमा इस्लाम जा साथी मज़बूत थी हिन ॻाल्हि ते बीठा आहिनि त जेकॾहिं जमात असां खां माल घुरे, माल ॾियण
ॾियण जे तयारु आहियूं, वक़्तु घुरे वक़्तु ॾियण जे लाइ तयारु आहियूं, सिर घुरे सिर ॾियण जे लाइ तयारु आहियूं। असांजी जान ऐं माल जमियत उलमा इस्लाम जे लाइ हाज़िर आहे ऐं मौलाना खे अहिड़नि कारकुननि जी सख़्तु ज़रूरत आहे। हाणे इहा तयारी कई वई आहे, इस्लामी इनक़लाब जे आणण जी तयारी कई वई आहे। सभु दोस्त निकिरी अचो मैदान ते, बुढ़ड़ो बि निकिरे, नौजवान बि निकिरे, कुराड़ो बि निकिरे, हाफ़िज़ बि निकिरे, मौलवी बि निकिरे, हारी बि निकिरे, ज़मींदार बि निकिरे, ताजिर बि निकिरे, निकिरी अचे मैदान ते। असांजे सॾ में सॾ ॾियो त इस्लामाबाद जे दीवारनि खे लोॾे जमियत उलमा इस्लाम जी हुकूमत तव्हांखे क़ाइमु करे ॾींदासीं। तव्हां तयारु आहियो न शइ जे लाइ? जेके साथी इस्लामाबाद मौलाना जे सॾ ते हलण जे लाइ तयारु आहियो, हथ मथे कयो। मूंखे यकीन आहे इंशा अल्लाह जेकर तव्हां साथ ॾींदो उहो ॾींहुं परे कोन्हे जो जमियत उलमा इस्लाम तव्हांजे मुल्क जी इस्लामी हुकूमत क़ाइमु करे क़ुरान ऐं सुन्नत जो कानून ऐं तव्हांजा हक़ तव्हांजे दरनि ताईं तव्हांखे पहुचाए। जेकर तव्हां इहा तयारी कई त इंशा अल्लाह जल्द असां इन सिलसिले में कामयाब थी करे पंहिंजी मंज़िल माणींदासीं। आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।